वाक़ई साईं शाइरी अंदर जो आवाज़ हूंदी आहे, असांखे त छॾे वियो, पर अॼु दुनिया जा माण्हू अव्हां लाइ छा था चवनि। इहे ताना ऐं महणा सही सघंदव, ॾिस किथे चरिन जियान हलंदा वतो। अव्हांखे शिकायत हुई त मुंहं ते चओ हा, पहिरें असांखे मयारी करे पोइ नातो टोड़ियो हा। धारियुनि जे चवण ते लॻी खेनि पंहिंजी दाह कोन ॾिबी आहे कॾहिं बि। धारियां त हूंदा ई धारियां आहिनि, थोरो पंहिंजो अकुल बि इस्तेमालु करियो हा त ईअं जुदाईअ में न जलऊं हा। Gandhi